पहिरियां त WTN खे वेलकम थो कयां जेको न्यू चैनल आयो आहे। ॾिसो अल्लाह पाक जी मदद थींदी, हुकूमत सिंध जी पंहिंजी पूरी तयारियूं आहिनि। गुड्डू खां वठी कोठी डाउन स्ट्रीम समंदर ताईं जेको दरिया सिंध में अचे थो। वैसे त दरिया सिंध सॼे पाकिस्तान में अचे थो, पंजाब खां किथां किथां अचे थो, पर सिंध में जॾहिं इंटर थिए थो गुड्डू ते हींअर पाणी पोज़ीशन तक़रीबन 5.5 लख मथे आहे। ऐं कोठी डाउन स्ट्रीम में 2.25 लख जे क़रीब कोठरी बैराज ते पाणी जेको डिस्चार्ज बि थिए पियो। असांजी हुकूमत सिंध जी पूरी तयारियूं आहिनि, अल्लाह पाक मदद कंदो। पर 2010 में जेॾी महिल 2 लख क्यूसिक मथे पाणी आयो हो कोठी डाउन स्ट्रीम मां, ऐं लख क्यूसिक नए बहारण जो पाणी पियो 11 लख जे क़रीब हो, जॾहिं घारा पिया हुआ सजावल में, कोटलूं में लखे माण्हू ॿुॾा हुआ, वीचारा ॻुठ ॿुॾा हुआ, सॼो सजावल डिस्ट्रिक्ट ई ॿुॾी वियो। त लखे माण्हू ॿाहिरि निकिता हुआ, मकली कोस्तान ठटे तले में आया हुआ। वरी कुदरती मूंखे यादि आहे उहो ॾींहुं 17 शायदि रमज़ान हो 2010 में, लखे माण्हू रोडनि ते आया पिए। वरी कुदरती हिकु ॾींहुं छॾे ॿिए ॾींहुं हिते जिते पाण जॻह ते बीठा हिन खां क़रीब ई 5 किलोमीटर उभरंदे पासे ब्रिशी थी मोड़े, उते घारो पइजी वियो। सजावल जा माण्हू अफ़रा तफ़री में, जेसीं वरी हितां घारो पियो त ठटो ई हू वठि पकड़। त उन वक़्त में पाकिस्तान जी आर्मी जा जवान हुआ जेको वहंदल घारे खे 2 लख क्यूसिक खे एजुकेशन डिपार्टमेंट हुकूमत सिंध त वहंदल घारे खे ठटे पासे बंदि कयो। ठटो त अल्लाह पाक खे मदद बची वियो, पर हींअर अगरि पाणी अचे थो 5 लख क्यूसिक प्लस थिए थो कोटरी ते, त पोइ 80% जे क़रीब ठटो राइट बैंक हुजे, सजावल हुजे, त लाज़मी कचा 80% ॿुॾंदा। त उन लाइ हुकूमत सिंध जी तयारियूं आहिनि त उन्हनि माण्हुनि खे का तकलीफ़ न अचे, उनखे सेफ जॻहियुनि ते मोकिलियूं। माल हुजनि, मवेशी ऐं माण्हू, सभिनी खां पहिरीं इंसान जी ज़ात आहे, जानवर आहिनि, उनखे को ख़ुदा न ख़ास्ता को नुक़सानु न थिए। भई बंधनि जी पोज़ीशन मज़बूत आहे, को ख़ुदा न ख़ास्ता ख़तरो न आहे, को ब्रिज जो या अल्लाह पनाह ॾींदो, अहिड़ो कुझु कोन्हे।